एक ॿी अहम ख़बर सां शेयर कई पिया। सरकारी कणक गुम करण ते खुराक खाते जे मुलाज़िमनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। कंबर शहदाद कोट जिले में एंटी करप्शन यूनिट फूड सुपरवाइज़र इमरान सीलरो ऐं ॿियनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾियो। फूड सुपरवाइज़र ज़ुल्फ़कार मक्सी जी फ़रियाद ते FIR दाख़िल कई वई। इमरान सीलरो, चौकीदार मोहम्मद बख्श, आकिल खान ट्रक ड्राइवर, अली खान ऐं सुल्तान अहमद सरकारी कणक खणी रहिया हुआ। फूड इंस्पेक्टर रियाज़ अहमद मस्तोई ऐं सीनियर क्लार्क वहीद बख्श मौके ते पहुची ट्रक खे कब्ज़े में वरितो। FIR में जणायो वियो आहे ट्रक में 15 लख रुपयनि जूं 300 बोरियूं लोड कई वयूं हुयूं। अहम ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं। सरकारी कणक गुम करण ते खुराक खाते जे मुलाज़िमनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो। इन ई हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहज़ाद जलबाणी खां। जी शहज़ाद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सरकारी कणक गुम थियण ते जेको आहे सो खुराक खाते जे मुलाज़िमनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। कंबर शहदाद कोट ज़िले में एंटी करप्शन यूनिट फूड सुपरवाइज़र इमरान सीलरो ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वई आहे। फूड सुपरवाइज़र ज़ुल्फ़कार मक्सी जी फ़रियाद ते FIR दाख़िल कई वई आहे। इमरान सीलरो, चौकीदार मोहम्मद बख्श, आकिल खान ट्रक ड्राइवर ऐं अली खान ऐं उनखां अलावा सुल्तान अहमद सरकारी कणक खणी रहिया हुआ। फूड इंस्पेक्टर रियाज़ अहमद मस्तोई ऐं सीनियर क्लार्क वहीद बख्श जेके उते मौके ते पहुता, इहो FIR में ॼाणायो वियो आहे। तो उते मौके ते पहुची उन्होंने ट्रक खे कब्ज़े में वरितो। ट्रक में 15 लख रुपयनि जूं 300 बोरियूं लोड कयूं वियूं हुयूं। वो खुराक खाते पारां लाड़काने जे डिप्टी डायरेक्टर फूड करीबुल्लाह सूरो जी ही सरबराही में अहिड़नि वाक़ियनि खां पोइ जेको आहे सो 4 रुकनी कमेटी ठाही वई आहे त अहिड़ा वाक़िया रोकिया वञनि। कमेटी NLC जे ट्रालर ज़रिए हमल ऐं ठरी मीरवा जे गोदामनि खां कणक जी तरसील जी निगरानी कंदी त जीअं कणक गुम न थी सघे। ऐं उनखां पोइ कमेटी इन ॻाल्हि खे यकीनी बनाईंदी त ॿिन्ही गोदामनि में कणक जो स्टॉक जेको मयार मुताबिक़ हुजे। कमेटी रिकॉर्ड सील पिण कंदी ऐं कणक जे ज़ख़ीरनि जी जांच कंदी। तीअं उनखां अलावा कमेटी पारां मुक़ररु कयल तरीक़ेकार मुताबिक़ बैलेंस शीट ऐं कणक जे स्टॉक रिपोर्ट तयारु कई वेंदी ऐं जेको ही जेके ऑफिसर दाख़िल कई वई आहे ऐं इहा कमेटी जेका आहे जोड़ी वई आहे, इहो कणक जेका सरकारी गुम थी वेंदी आहे अहिड़नि वाक़ियनि खे रोकण लाइ इहे क़दम खयां विया आहिनि। जी ठीकु आहे, महिरबानी शहज़ाद अपडेट करण लाइ।